हाय गाइस अस्सलाम वालेकुम वेलकम बैक टू द यूट्यूब चैनल ऑफ इशा फिदा ऑफिशियल। अगर आप लोगों ने मुझो चैनल सब्सक्राइब ना कयो त वनी सब्सक्राइब कयो ऐं डोंट फॉरगेट टू हिट द बेल आइकन। ॾिसो पिया एॾी 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 शाहूकार तव्हांजी यूट्यूबर आहे, अञा तव्हांखे छा खपे यार। इंग्लिश में सिंधी, सिंधी में उर्दू, उर्दू में सिंधी, सिराइकी मां पंजाबी, कहिड़ियूं ॿोलियूं ॻाल्हायां, अञा छा छा ॻाल्हायां। पंहिंजो ब्लॉग जेको आहे सो असां स्टार्ट करे चुका आहियूं ऐं तव्हां जल्दी जल्दी वञो, मूंखे सब्सक्राइब कयो ऐं मूंखे ॿुधायो त मुंहिंजा डेली ब्लॉग्स तव्हांखे कीअं पिया लॻनि। जेको आहे मूं हिकिड़ो व्लॉग एंड करे ॿियो शुरू कयो आहे, सो हाणे बसि ॾिसूं था जेको कुझु हूंदो तव्हांखे ॾेखारींदासीं। 5 hours later. Hey guys, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, नॉट येट। खैर मैं सहरी का टाइम हो चुका है और मैं उठ गई हूँ और आज मुझे पता नहीं है कि सहरी में क्या बन रहा है। तो जी मेरी सहरी आ चुकी है और दही इज़ मस्ट फॉर मी। तो आज की सहरी भी टेस्ट करके देखते हैं कि भाई कैसी बनी है, वरना चिल्लाए तो सही ना। बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा। अरे मुझो व्लॉग सिंधी में हुयो यार, मूंखे छा आहे भला, मां भला हाणे अलाए छा थी वियो आहे न, वेठे वेठे उर्दू चयोमांव न, उर्दू मां सिंधी, सिंधी मां सराइकी। तव्हां कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा आहियो? अच्छा, वेठे वेठे माना असांजे घर वारनि जूं ॿोलियूं बि चेंज थी थियनि न, तॾहिं मां बि चवां मूं में इहा कहिड़ी आदत आहे, इहा अधु व्लॉग सिंधी में अधु उर्दू। पोइ ख़बर पई त इहा बि घर वारनि मां आदत लॻी आहे मूंखे। खैर आहे, त हाणे बसि मानी पिया खायूं, मानी खाई करे अलाहू अकबर कयूं था। The next day. हाणे वञूं पिया अकेडमी ते। अॼु घर वारा फ्री न हुया त रक्षा में वञिणो पियो पई, अकेडमी जो टाइम थी वियो आहे, हिन जे करे बसि वञूं था पिया टेका खाईंदा खाईंदा। गाइस मां अकेडमी ते अची चुकी आहियां ऐं मूंखां विसरी वियो व्लॉग करणु। मूं नमाज़ पढ़ी, उन खां बाद जेको आहे त पंहिंजियूं थोरी सी प्रेज़ेंटेशन्स कयूं ऐं थोरो पंहिंजो वॉर्डरोब सही कयो पिए, लेकिन मुंहिंजी थोरी फ़ोन जी बैटरी जो आहे लो हुई ऐं मूंखां थोरो दिमाग़ में लही वियो त ब्लॉगिंग करणी आहे, त मां सिधो जेको आहे त अकेडमी ते अची वियसि, सभु कमकार करे फिनिश करे ऐं पोइ हिते आई आहियां। त हाणे जेको आहे मां केप इन जे लाइ पाती आहे त मुंहिंजा जेके वार आहिनि ऑइली थी विया आहिनि, ठीकु आहे, त इन जे करे अॼु मूं केप पाती आहे। खैर अॼु जो आउटफिट मुंहिंजो हीअ आहे ब्लैक, ओ नॉट ब्लैक एनी मोर, इट्स ब्लू। 1 hour later. मां अकेडमी तां मोटी आई हुयसि ऐं थोरी घणी निंड अची वई हुई। हाणे ॾिसूं पिया त छा छा ठहियो आहे, चलो तव्हांखे बि ॾेखारियूं था। तव्हां हिन नमूने सां अॼु न मिलिया हूंदो, मिलो से आहे। त भई आउं किचन में अची चुकी आहियां ऐं हिते वाइट कढ़ाई मैरिनेट पई थिए। उन खां बाद अॼु जो जेको मेन्यू आहे उन में पूरियूं बि पचंदियूं ऐं हिते उहे पूरियूं पचनि पियूं, पूरियूं पची वियूं आहिनि। हाणे जेको आहे असां चाट जो जेको सभु सामान आहे उहो हिन बॉल में विझंदासीं। हीअ चाट जो साम्हूं सामान पियो आहे, आलू आहे, टमाटर आहे, सामने सभु चीज़ूं पियूं आहिनि, प्याज वग़ैरह। त भई हाणे जेको आहे मैजिकल चाट ठहण वारी आहे। हीअ सभु सामान जेके आहिनि हिन चाट में पवंदा ऐं पोइ हिकिड़ी ॾाढी सुठी चाट थींदी, जेका अगरि तव्हां पंहिंजे घर में ट्राए कंदो ऐं खाईंदो त तव्हांखे पाण बि फील थींदो त जाइ बि सुठी आहे। त हीअ हिकु मूं रेसिपी बि ॾिनी आहे। हाणे जेको आहे त रोज़े खुलण जो टाइम थी चुको आहे, त हीअ रिफ्रेशमेंट असां रखी आहे। फ़िलहालु रिफ्रेशमेंट कंदासीं, उन खां पोइ जेको आहे त मानी खाईंदासीं। सो रिफ्रेशमेंट में हीअ सभु आहे।
सो बसि पहिरियों त पकोड़े सां पंहिंजो जेको आहे रोज़ो खोलूं पिया। गरम गरम पकोड़ा तव्हां सभु बि खाईंदा हूंदव, ॿुधाए वठो कमेंट में त तव्हां कहिड़ी शइ सां रोज़ो खोलींदा आहियो। टेस्ट आहे, खाओ। इहो न, ॿियो खणो ऐं इहो खाओ जेको हथ में अथव। अरे जाई असां पंहिंजा लेंस ॾेखारणु विसरी विया आहियूं। अॻिले व्लॉग में मां चई चुकी हुयसि त मां पंहिंजा लेंस ॾेखारियां थी, अलाए कीअं विसरी विया। हाणे बसि हलूं था, अंदरि टीवी पई हले उहा बंदि था कयूं, न त कॉपीराइट लॻी वेंदो। पोइ जेको आहे तव्हांखे पंहिंजा लेंसिस बि असां ॾेखारियूं था ऐं कहिड़े कहिड़े कलर्स जा आहिनि उहे बि ॾेखारियूं था। लेंस खणी आई आहियां पर मूंखे पंहिंजा कुझु जेके लेंस आहिनि उहे कोन पिया मिलनि, इन जे करे जेके मिलिया सो मां खणी आयसि। ऐं हिन मां कोई हिकिड़ो आहे जेको टुटल आहे ऐं हिकिड़ो जेको आहे मूंखे एनी गिफ्ट कयो, जेका मुंहिंजी फ्रेंड कल्ह आई हुई। जेको बि मूंखे ॾिसे पियो, मुंहिंजे दोस्त आहिनि जाम जेके मुंहिंजो ही ब्लॉग्स ॾिसंदियूं आहिनि। अगरि तव्हां मुंहिंजा ट्रू फ्रेंड्स आहियो न त तव्हां मूंखे लेंस गिफ्ट कयो, पोइ आउं सम्झंदसि त तव्हां मुंहिंजा पूरा पूरा ट्रू फ्रेंड्स आहियो। त भई जेको बि आहे, हाणे बर्थडे बि अचे पई, सभु मूंखे लेंस गिफ्ट कयो अलॻि अलॻि, सभु 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 मोकिलियो, जेके बि नज़र अचनिव न सभु मोकिलियो। मूंखे ॾाढा फेवरेट आहिनि मुंहिंजा, ॾाढा मूंखे पसंदि आहिनि। सो ही सभु खोलियूं था ऐं पोइ तव्हांखे ॾेखारियूं था। अच्छा भई, त हाणे जेको आहे असां लेंस जी तरफ़ अची चुका आहियूं ऐं ही जेको शेड आहे ग्रीन, इहो मूंखे एनी गिफ्ट कयो आहे। ही केट आहे मुंहिंजो मोस्ट फेवरेट जेको आहे उहो ही आहे ऐं मुंहिंजी सभिनी दोस्तनि खे वधीक जाम जेको आहे उहो ही वणंदो आहे, छो त ही जाम सूट बि कंदो आहे। गर्ल्स बि ॾिसंदियूं हूंदियूं मूंखे त उन्हनि खे ही सजेस्ट कंदसि त केटा ज़रूरु वठनि, छो त ही जंहिं बि ड्रेस ते पाईंदो उहो ई तव्हांखे लुक ॾींदो। त मोस्टली मां ही पाईंदी आहियां ऐं इहो ई मुंहिंजे दोस्तनि खे जाम वणंदो आहे। मां ही क्लोज़ खां ॾेखारियां पई, मूं वॉश हाणे कोन कया आहिनि रिसेंटली, इन जे करे इन्हनि में पाणी बि घटि आहे, तव्हां ॾिसी सघो पिया। ऐं ही आहे केट आहे ऐं ही जेको ग्रीन कलर ऐं हेज़ल कलर आहे न, इहो लॻंदो हूंदो सेम, लेकिन ही सेम कोन्हनि। तव्हां हिननि जो डिफरेंस मां ही कढी करे तव्हांखे ही ॾेखारियां पई, हिननि जो तव्हां डिफ्रेंशिएट करे सघो पिया। हाणे जेके हेज़ल आहिनि न, हेज़ल तव्हांखे ख़ूबसूरत लॻणो आहे ऐं हिकिड़ो देसी लुक ॾियणो आहे त तव्हां हेज़ल पायो। ऐं जॾहिं ग्रीन मोस्टली इहो बि तव्हां उन महिल ई पाए सघो था जंहिं महिल तव्हां देसी था पायो, छो त ही ग्रीन देसी ते ई जाम ठहंदो आहे। केट आहे तव्हां वेस्टर्न ते पाए सघो था, जेके छोकिरियूं वेस्टर्न जाम पाईंदियूं आहिनि, लाइक मां बि जाम ई पाईंदी आहियां वेस्टर्न, त केटा पाईंदी आहियां जाम। ऐं ॿियो ही हेज़ल जेको आहे त मूं घणो जेको आहे त उहो देसी ते ट्राई कयो आहे, मूं ते उहो देसी ते ॾाढो सूट कंदो आहे। A few moments later. हाणे मूंखे लॻी आहे बुख, ॻाल्हाए घणी, त हाणे मूं ऑडर कयो आहे। हाणे जेसि ताईं अचे, छो त गैस जो टाइमिंग आहे उहा थी वई बंदि, सो हाणे मूं ऑडर कयो आहे पिज़्ज़ा, छो त मूंखे पसंदि ई पिज़्ज़ा आहे जाम। त हींअर बसि उहो ऑडर कयो आहे, ॾिसूं था हू कंहिं महिल थो अचे, खाई करे पोइ वरी पंहिंजो व्लॉग बि एंड था कयूं। 2000 years later. फाइनली गाइस, एॾे वेट करण खां बाद पिज़्ज़ा अची वियो आहे ऐं बसि हाणे खायूं था भई ऐं पंहिंजो ही व्लॉग जेको आहे हिते एंड था कयूं। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ही व्लॉग पसंदि आयो हूंदो। ईअं ई प्यार बरसाईंदा रहो, कमेंट लाइक कंदा रहो, सब्सक्राइब कंदा रहो। मिलूं था अॻिले व्लॉग में, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय।